लाहौर के हर दरवाजा पे खटकाना है और उनको समझाना है कि जो बाकी सियासी जमातें हैं वो अशराफिया का नुमाइंदगी करते हैं। सिर्फ एक ही सियासी जमात है जो 3 नस्लों से आपका नुमाइंदगी करते आ रहे हैं। कायदे अवाम शहीद जुल्फिकार अली भुट्टो ने इस मुल्क के पासमानदा इलाकों को, इस मुल्क के कमजोर तबकात को, इस मुल्क के गरीब अवाम का नुमाइंदगी की। अशराफिया जो ख्याल रखण लाइ PTI ऐं नून लीग खे मढ़ियो वियो। जीअं पंजाब में नून लीग अशराफिया जी नुमाइंदगी करे, PP अवाम जी नुमाइंदगी कंदड़ पार्टी आहे। कायदे अवाम शहीद जुल्फिकार अली भुट्टो आम माण्हुनि जी नुमाइंदगी कई। औरतूं सफ़ीर बणिजी घर घर वञनि ऐं मुंहिंजे मंशूर बाबति आगाही ॾियनि। लाहौर में पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो शहीद जुल्फिकार अली भुट्टो जी सालगिरह तक़रीब खे ख़िताब चयाईं, नफ़रत ऐं गारियुनि जी सियासत ते यकीन नथा रखूं। औरतुनि खे पाकिस्तान जी मुआशी बहरान बाबति ॼाण आहे। आम चूंडू मुलतवी करण लाइ सेनेट में 18 अक्सरत राय सां मंजूर। बलूचिस्तान ऐं KP में अमन अमान जी सूरत हाल ख़राब आहे। एमल वली खान ऐं ॿियनि सियासी अॻवाननि खे थ्रेट मिलिया आहिनि। आइन मूजिब शफ़ाफ़ चूंडू करण इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे। इलेक्शन कमीशन 8 फरवरी जो चूंड शेड्यूल मुअत्तल करे। KP सां तालुक़ रखंदड़ आज़ाद सेनेटर दिलावर खान जो 18 में मौक़िफ़। 18 जी मंजूरी वक़्तु 14 सेनेटर्स मौजूद हुआ। निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी ऐं नून लीग सेनेटर अफनानुल्लाह पारां 18 जी मुखालफ़त। PP सेनेटर बहरमन तंगी ऐं PTI जे गुरदीप सिंह करारदाद ते ख़ामोशी इख्तियार कई। पीपल्स पार्टी चूंडू मुलतवी कराइण बाबति पेश कयल 18 जी मुखालफ़त करे छॾी। सुप्रीम कोर्ट 8 फरवरी ते चूंडू कराइण जो हुकुम ॾिनो आहे। पीपल्स पार्टी जी 18 जी हिमायत नाहे कई। वक़्त ते इलेक्शन चाहियूं था। 18 पेश करण वक़्तु सेनेट में मौजूद PP जी सेनेटर मुखालफ़त कई। पीपल्स पार्टी अॻवान शीरी रहमान जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं, पीपल्स पार्टी सदाईं दहशतगर्दी जो शिकार रही आहे। शहीद नज़ीर भुट्टो जी शहादत बावजूद आम चूंडू थियूं। सेनेट में पेश कयल 18 ते दलील ॾियण जो मौक़ो न मिलो। वज़ीर आज़म या काबीना पारां चूंडुनि में देर जे हवाले सां को बि हुकुम मौजूद नाहे। इलेक्शन कराइण, तारीख़ तब्दील या मुलतवी करण इलेक्शन कमीशन जो इख्तियार आहे। असां आइनी इदारनि जे मामलनि में मुदाख़लत नथा करे सघूं। 18 में पेश कयल मसइला हक़ीक़त ते ॿधल आहिनि। इतलात वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी जूं मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं, सिक्योरिटी समेत ॿियनि मसइलनि जो ख़्यालु रखणु हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। इस्लामाबाद में अॼातल मोटरसाइकिल सवारनि जी फायरिंग। सुन्नी उलमा काउंसिल जो मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी मौलाना मसूदुर रहमान मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त इस्लामाबाद जे इलाइक़े गौरी टाउन में नामालूम मोटरसाइकिल सवारनि जी फायरिंग में मौलाना मसूदुर रहमान क़त्ल थी वियो। सुप्रीम कोर्ट सियासतदाननि जी ताहयात नाअहली बाबति केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। सॼे मुल्क खे तबाह कंदड़ 5 सालनि बाद नाअहल थी वेंदो। पाकिस्तान जी तारीख़ ॾिसो त 62(1) जे नाअहल जहिड़ियूं तरमीमूं कॾहिं आयूं। आइन में उन क़िस्म जूं तरमीमूं अयूब खान जे दौर में शुरू थियूं ऐं जारी रहियूं। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जाट आर्टिकल 62(1) जे तशरीह बाबति केस जी ॿुधणी दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस चयो आहे त पाकिस्तान जी अवाम जी कंहिं बि परवाह नाहे कई। मुल्क खे तबाह करे छॾियो, कुझु बि न थींदो। नामज़दगी काग़ज़नि में हिकु ग़लती ताहयात नाहिल थी वेंदी आहे। शहबाज शरीफ जा नामज़दगी कागज़ मंजूर करण ऐं हमाद अज़हर जा रद्द थियण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते आरोज़ खां जवाब तलब। लाहौर एपीलेट ट्रिब्यूनल NA 132 ते मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ जी नामज़दगी कागज़नि जी मंजूरी ख़िलाफ़ अपील ते ॿुधणी कई। अॻोणो वज़ीर आज़म शहबाज शरीफ आइन जे आर्टिकल 62 ऐं 63 ते पूरो नथो लहे। अपील में मौक़िफ़ NA 122 ते PTI जे बानी जा नामज़दगी कागज़ रद्द थियण ऐं NA 119 ते मरियम नवाज़ जी नामज़दगी कागज़नि जी मंजूरी ख़िलाफ़ अपीलूं ॿुधणी लाइ मुक़ररु।
पीटीआई अगवान शाह महमूद कुरैशी ऐं ज़ैन कुरैशी जी अपील मंजूर। इलेक्शन ट्रिब्यूनल में रिटर्निंग ऑफिसरनि जे फ़ैसिले ख़िलाफ़ उम्मीदवारनि जी अपील ते ॿुधणी। इलेक्शन ट्रिब्यूनल एनए 214 ते शाह महमूद कुरैशी ऐं ज़ैन कुरैशी जा नामज़दगी कागज़ बहाल करे छॾिया। एनए 238 तां हलीम आदिल शेख जा नामज़दगी कागज़ बि मंजूर किया विया। एनए 241 ते अरसलान ख़ालिद खे चूंड विढ़ण जी इजाज़त मिली वई। टांक में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन मुकाबले में 2 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस जी ऑपरेशन दौरान फायरिंग जी ॾेवट में दहशतगर्द गुल यूसुफ उर्फ तूर समेत 2 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्द गुल यूसुफ केतिरनि वारदातुनि में मुलविस ऐं मथस 25 लाख रुपया इनाम रखियल हो। कायदे अवाम शहीद जुल्फकार अली भुट्टो जो 96 जनम दिहाड़ो अॼु मल्हायो पियो वञे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पंहिंजे पैगाम में चयो आहे त कायदे अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बुनियाद रखी मुद्दतनि खां एहसाल जो शिकार अवाम खे सोचण जो शऊर, ॻाल्हाइण लाइ ज़बान ऐं इज़त सां जीअण सेखारियो। मुल्क मां गुरबत, बेरोज़गारी ऐं मुआशी बदहाली ख़त्म करण लाइ ज़रूरी आहे त शहीद भुट्टो जे मंशूर अटो लटो ऐं अजह ते अमल कयो वञे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद जुल्फकार अली भुट्टो खे भेटा पेश कंदे चयो आहे त कायदे अवाम लीडर रुगो हिकु फर्द या कंहिं हिकु पार्टी जो लीडर न हो। जुल्फकार अली भुट्टो हिकु नज़रियो, तहरीक ऐं क़ौम जी रहनुमाई कंद कदावर शख्सियत हो। हू संदसि नज़रिए मूजिबि पाकिस्तान खे खुशहाल, मज़बूत ऐं बराबरी ते ॿधल मुल्क बणाइण लाइ पुरज़म आहिनि। शहीद जुल्फकार अली भुट्टो जी सालगिरह जे ॾिहाड़े ते गढ़ी खुदा बख्श भुट्टो में क़ुरान ख़्वानी में आसफा भुट्टो ज़रदारी ऐं सनम भुट्टो शरीक। आसफा भुट्टो ज़रदारी सनम भुट्टो शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी भरे गुल रखी दुआ घुरी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में PP पारां शहीद भुट्टो जी सालगिरह जूं तक़रीबूं कोठाए केक काटिया पिया वञनि। इसराइल फ़लस्तीनियनि ते ॿीहर फास्टफोर्स बम वसाए छॾिया। नसीरात पनाहगीर कैंप ते वाइट फास्टफोर्स बमनि सां हमले में 5 फ़लस्तीनी शहीद। ख़ान यूनिस ऐं अल मग़ाज़ी में बमबारी सां 33 माण्हू शहीद, केतिराई ज़ख़्मी। ॾखण ग़ज़ा जे शहर रफ़ा ते बि हमले में केतिराई माण्हू इमारत जे ढेर हेठां दॿिजी विया। इसराइली फ़ौज जी फ़लस्तीनी डॉक्टरनि जे घर ते बमबारी सबबि 2 ॼणा शहीद, 5 ज़ख़्मी। डिघे कड़े खां पोइ नूर शम्स कैंप ते बि बमबारी, केतिराई घर तबाह। उबावड़ो भरिसां अगवा वारसन खां 3 लाख रुपया भुंग तलब। बशीराबाद लिंक रोड ते हथियारबंद उस्ताद अब्दुल गनी पावर खे अगवा करे विया। सुबह जो वारसन खे फोन करे भुंग तलब कयो वियो। आख़िरी मां 14 ॾींहं अॻु गुम थियल 2 पोरियतनि जे अगवा जो इंकशाफ। वारसन खां 40 लाख रुपया भुंग तलब। वारसन मूजिबि ॾोहारियुनि फोन करे हिदायत अली शर ऐं मोहम्मद ईसा ख़ासकेली जी बाज़ियाबी लाइ भुंग घुरियो आहे। वटि 20,000 बि नाहिनि त 40 लाख रुपया किथां आणनि। ऐं ख़ैरपुर लॻ बकरियुनि जे वाड़ खे बाहि लॻण सबबि घर धणी सणी फोत। ॻोठ मुरीद हैदर चलबाणी में घर भरिसां सीउ खां बचा लाइ ॿारियल बाहि सॼे वाड़ खे विकोड़े वई। अली गोहर चलबाणी सड़ी फोत थी वियो। 3 बकरियूं बि मरी वियूं।